पंहिंजो रसूल यानी आमिना जे लाल के रब करीम जी ज़ात बाबरकात मोकिलियो बिलहुदा व दीनिल हक़ हिदायत ॾेई मोकिलियई यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हिदायत खणी आयो व दीनिल हक़ ऐं हक़ जो दीन खणी आयो छाजे लाइ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही अल्लाह सी पंहिंजो महबूब नबी रसूलनि जो सरदार मोहम्मद करीम मोकिलियो हिदायत ऐं हक़ जो दीन ॾेई मोकिलियो इन जे लाइ त उन मोहम्मद करीम जो दीन सभिनी दीननि जे मथां ग़ालिब थी वञे। अल्लाह जो कलाम ईमान वारे जे लाइ क़ुरान खां मथे की का शइ कान्हे जेकॾहिं हिकिड़े लफ़्ज़ में भी जेकॾहिं तो शक कयो त तुंहिंजो ईमान ख़त्म तूं दारे इस्लाम खां ख़ारिज थी वेंदे। अल्लाह सी जल शानू जी ज़ात बाबरकात जेको फरमायो त हिदायत ॾेई मोकिलियई दीन हक़ जो दीन ॾेई मोकिलियई इहे ॿई ॻाल्हियूं सचा आहिनि। रसूलुल्लाह हिदायत बि खणी आयो हक़ जो दीन बि खणी आयो त इहा टी ॻाल्हि बि क़ुरान जी सची आहे त दीननि सभिनी ते ग़ालिब दीन बि इस्लाम आहे। जे हिदायत अल्लाह ॾेई मोकिली हक़ जो दीन ॾेई मोकिलियई ऐं इन जे लाइ मोकिलियई त उहो दीन सभिनी जे मथां ग़ालिब थिए। चवण वारी रब जी ज़ात आहे इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। अल्लाह सी जल शानू जी ज़ात बाबरकात कंहिं शइ जो इरादो कंदो आहे रुगो बस उन जे लाइ हुकुम इहो थिए त कुन माना थी फयकून त पोइ उहा शइ थी पवंदी आहे। अल्लाह सी जी ज़ात बाबरकात जे उन कुन वारे इरादे में का बि देर कान थींदी आहे का ताख़ीर कान थींदी आहे। जेकॾहिं दुनिया जो को वज़ीर दुनिया जो को मिनिस्टर दुनिया जो को बादशाह दुनिया जो जेकॾहिं को सदर पंहिंजो पावर हलाईंदो आहे हुकुम ॾींदो आहे त उनजे हुकुम ते अमल कयो वेंदो आहे। अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। अल्लाह सी जी ज़ात बाबरकात बादशाहनि जो बि बादशाह हुआ रब खां मथे को बादशाह हुआ है कौन। सुभान अल्लाह। जॾहिं रब करीम जी ज़ात बाबरकात पाण थो फरमाए त लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही इन जे लाइ पंहिंजो रसूल मोकिलियो आहे हिदायत ऐं हक़ जो दीन ॾेई त सभिनी दीननि जे मथां ग़ालिब थिए। ऐं रब फरमाए थो वकफ़ा बिल्लाहि शहीदा। हा इन जे लाइ इंतज़ाम असबाब मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात ठाहिया पर तव्हां जे लाइ इहो ई ज़हन में हुजे त मां अल्लाह पाक पाण ई काफ़ी आहियां निगहबानीअ जे लाइ। पंहिंजे रसूल जी निगहबानी बि मां पियो कयां पंहिंजे रसूल जे दीन जी निगहबानी बि मां पियो कयां मूंखां वधीक को निगहबान कोन्हे को। निअमल मौला व निअमन नसीर हस्बी अल्लाह व निअमल वकील यानी बहितरीन कारसाज़ बि उहो आहे बहितरीन मददगार बि उहो आहे बहितरीन मौला बि उहो आहे बहितरीन दोस्त बि उहो आहे त मुंहिंजा दोस्त दीन मुस्लमान भा माना क़यामत ताईं रसूलुल्लाह जो दीन सब बुलंद रहंदो। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन जो घाट ऊंचो रहंदो। दुनिया जी कुंड कुड़छ में माई जो को बि लाल केॾी बि कोशिश करे इस्लाम खे ग़लत करण जी या इस्लाम खे ख़त्म करण जी ख़ुदा जो कसम आहे उन्हनि जूं नस्लूं ख़त्म थी वेंदियूं इस्लाम क़यामत ताईं ज़िंदाबाद रहंदो। सुभान अल्लाह।
चो इस्लाम क़यामत ताईं ज़िंदा अल्लाह जी जल्ल शानू पाण हुकुम फरमायो पर कुर्बान रब जी ज़ात ता अगी जेका आयत उन में अल्लाह ताला वरी इन जी वज़ाहत फरमाई आ त कीअं इन दीन जी आबियारी थे इन दीन जो ग़लबो कीअं थे इन जी इशाअत कीअं थे रब फरमाए तो इन जे करे त मुहम्मदुर रसूलुल्लाह भले 1500 साल गुज़री वञनि 1000 साल गुज़री वञनि क़यामत क़ाइम थी वञे पर क़यामत ताईं नारो लॻंदो त आमना जे लाल जो लॻंदो सुभान अल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल चो मुहम्मद अल्लाह जो रसूल ॻाल्हायो मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे माना देखरे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात बज़ाहिर जने ऐलानी नबूवत फरमायो हो ज़ाहिरी 40 सालन जी उम्र में उन टाइम ते हबीब पाण पंहिंजे सहाबा खे हुकुम फरमायो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वो हबीब जो पैगाम झरखंड आम थियो अल्हम्दुलिल्लाह अजब दुनिया जे कुंड कुर्छ में आगान होजे तकबीर होजे मुसलमानन जी महफिल होजे कचहरी होजे ज़बान ते ज़दो आम होंदो आ मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे माना नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात ओ हक़ खणी आया ओ दीन खणी आया उन दीन के अल्लाह जी ज़ात बाबरकात ग़लबो अता फरमायो मुहम्मद करीम जी रिसालत क़यामत ताईं रहंदी इन जी हिकड़ी वजह इहा बि आहे जो वल्लज़ीन मअहू इन मुहम्मद करीम सां जेके गॾु आहिनि अशिद्दाउ अलल कुफ़ार ए काफ़रनि ते ॾाढा सख़्त आहिनि रुहमाउ बैनहुम पर पाण में इहे खीर ठंड आहिनि तराहुम रुकअन सुजदा इन्हनि खे तूं ॾिसंदे त करे इहे रुकूअ में हूंदा करे सजदे में हूंदा यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिदवाना अल्लाह जो फज़ल गोलीदा अल्लाह जी रज़ामंदी गोलीदा यानी चाहिदा तरफ जो फज़ल मिले चाहिदा अल्लाह जो रज़ामंदो मिले यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिदवाना यानी ये 4 निशानियों त ये मोहम्मद करीम सां जेके गॾु हूंदा ये काफ़रनि ते सख़्त हूंदा ये पाण में खीर खंड हूंदा ऐं इन्हनि जी आदत हूंदी नमाज़ इन्हनि जी आदत हूंदी रुकू इन्हनि जी आदत हूंदी सजदो इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह तआला अलैहि लिखियो आहे नबी पाक जा सभु सहाबी नबी साईं सां गॾु हा नबी साईं जा सभु सहाबी काफ़रनि ते सख़्त हा नबी साईं जा सभु सहाबी पाण में खीर खंड हा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा सभु सहाबी नमाज़ सां रोज़े सां दीन जे आकामा सां मोहब्बत करण वारा हा पर हिन आयत मां बिलख़ुसूस मुराद हज़रत अबू बकर सिद्दीक़ फारूक आज़म उस्मान गनी ऐं मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा सुभान अल्लाह माना खुलफाए राशिदीन जो त अॼुकल्ह जेकॾहिं का ॻाल्हि थिए थी ऐं जेकॾहिं इस्लाम ते जेकॾहिं को हमिलो थिए थो त उन में असांजे ई कुझु माण्हुनि जूं के ग़लतियूं हूंदियूं आहिनि को हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे घटि वधि ॻाल्हाए को हज़रत फारूक आज़म खे घटि वधि ॻाल्हाए को हज़रत उस्मान गनीअ जे शान में गुस्ताखी करे को हज़रत अलीउल मुर्तज़ा जे शान में गुस्ताखी करे को इमाम हसन हुसैन जे शान में गुस्ताखी करे को अहल बैत अतहार खे घटि वधि ॻाल्हाए को हबीब जे सहाबा के घटि वधि ॻाल्हाए मां पहिरीं आयत पढ़ी तव्हांखे ॿुधायो अल्लाह रसूल मोकिलियो हिदायत ॾेई यादाबा हक़ जो दीन ॾेई इन जे लाइ त इहो दीन सभिनी दीननि जे मथां ग़ालिब थिए ग़ालिब तॾहिं थींदो जॾहिं मुस्तफ़ा हिदायत ॾे हबीब हिदायत ॾिनी पंहिंजे सहाबनि खे ऐं सहाबनि में सरे फ़हरिस्त महबूब जी ख़िदमत में अचण वारा अबू बकर उमर उस्मान अली ग़ुलाम नबी मैसरत ने फरमायो महबूब मिठे जे यारन जी असां
गोले लधी आपा कगली तव्हां त इम्तिहान वठो पिया मुंहिंजो पर लाउड वारो बि वठे पियो मां चयो त हिकिड़ी जॻह ते रख त हेठि करे बीह रहियो थोड़ा ऊपर महबूब मिठे जे यारन जी असां गोले लधी आपा कगली महबूब मिठे जे यारन जी असां गोले लधी आपा कगली चश्मन ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान अली अल्हम्दुलिल्लाह दरगाह बोरली मामू शाह हजरत रोज़े गणी के दर्जा फैज़ याफ्ता आहिन जमात बेटे हजरत रोज़े गणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दर्जी कसीर तादाद में ते वेठी आहे त दरगाह पाक जो जेको नज़रियो आहे अल्हम्दुलिल्लाह ओ इहो ई आहे त महबूब जा चार यार असां जे अखियुनि जा ठार सुभान अल्लाह तो महबूब जा चार यार असां जे अखियुनि जा ॻाल्हायो असां जे अखियुनि जा मौजूदा पीसी सरदार जे साहबजादनि जा नाला अबू बकर मुस्तफा उमर मुस्तफा शाह साईं उस्मान मुस्तफा शाह यानी फिक्री असांखे इहो आहे त अलीअ खे टिन खां न टोड़ियो टिन खे अलीअ खां न टोड़ियो तव्हां केरु थींदा आहियो टोड़ण वारा या जोड़ण वारा जिन खे अल्लाह जी ज़ात बाबरकात अवल खां ई जोड़े छॾियो सुभान अल्लाह जिन जो मिटियूं रसूलुल्लाह सां थियल हुजनि जिन जो रिश्तो रसूलुल्लाह जी ज़ात सां हुजे हिकिड़ा घर वारा हिकिड़ा दर वारा तोखे छा थींदो आहे जो तूं चवीं त फलाणो घर वारो आहे तूं चवीं त फलाणो दर वारो आहे जंहिंखे रसूलुल्लाह न्याणी ॾे ओ बि भागन वारो आहे जंहिंखां रसूलुल्लाह न्याणी वठे ओ बि भागन वारो आहे ينطق عن الهوى إن هو إلا وحي يوحى यानी अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए पियो त महबूब पंहिंजी मर्ज़ीअ सां कोन ॻाल्हाईंदो आहे जेको ॻाल्हाईंदो आहे उहो अल्लाह जो हुकुम आहे ओ मिठी जा मुस्लमान तवजो कजा जेको ॻाल्हाए त रब जी मर्ज़ी सां ॻाल्हाए ओ निकाह रब जी मर्ज़ीअ खां सवा कीअं करे ओ पंहिंजी न्याणी रब जे मर्ज़ीअ खां सवा ॿिए खे निकाह में कीअं ॾे यानी जेकॾहिं मुस्तफ़ा पाण निकाह कंदो तॾहिं बि रब जो हुकुम आहे जे हबीब पंहिंजी न्याणी कंहिंखे ॾींदो तॾहिं बि रब जी ज़ात बाबरकात जो हुकुम आहे ज़ालिक फ़ज़्लुल्लाह युतीहि मन यशाअ वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम ई अल्लाह जो फज़्ल आहे रब करीम जी ज़ात बाबरकात जी मर्ज़ी आहे जंहिंखे वणे पंहिंजो फज़्ल अता फरमाए सुभान अल्लाह तमोजा दोस्त यो ज़हन में आया तारीखी हवाला पंहिंजे ज़हन में न लगा तारीख जे एतबार सां न सहाबा जो शान तोखे हज़म थींदो तारीखी एतबार सां न ॻोल्ह उन्हनि खे न कोई आल बेतार जे शान खे तूं तारीख जे किताबनि में खोल न सहाबा तारीख जा मोहताज थई न आल बेत तारीख जा मोहताज आहिनि खुदा जो कसम आहे उहे हस्तियूं आहिनि जिन जे शान में अल्लाह क़ुरान जूं आयतूं नाज़िल कयूं मुरीद चवे त मुंहिंजे मुर्शिद जे लाइ आयत नाज़िल थी अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून मुंहिंजे मुर्शिद लाइ आयत नाज़िल थी या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस सादिकीन खुदा जो कसम दुनिया जा सब पीर दुनिया जा सब वली दुनिया जा सब मुर्शिद हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हजरत पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी तो फरमाए सहाबी जे लाइ त सहाबी जंग जे मैदान में दौड़े घोड़े ते सवार थी दौड़े घोड़े ते सवार थी जिहाद करे ओ घोड़ो जंग जे
मैदान में डोड़े उन जे सुंबन मां जेका दज़ उॾामे उन दज़ जे मथां मुंहुं चढ़ा पीरनि जो पीर थो चढ़े मुंहुं चढ़ा किरोड़ अब्दुल कादिर उन दज़ जे मथां कुर्बान सुभान अल्लाह गौस आज़म जेको वलियनि जो सरदार आहे पीरनि जो बि पीर आहे जॾहिं उन जो नज़रियो उन जी ज़हनियत उन जी सोच उन जो अक़ीदो उन जो फ़िक्र इहो आहे त मुंहिंजा दोस्त पंहिंजे ज़हन खे फ्रेश रखजा नज़रियो पंहिंजो सही रखजा ख़ुदा जो कसम आहे अॼु जेकॾहिं असां कलमूं पढ़ूं पिया अॼु जेकॾहिं असां आज़ादी सां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी इबादत कयूं पिया अॼु जेकॾहिं दीन जा मसइला जेकॾहिं अहकाम दीन जा असां ते पहुता आहिनि इहो सदको त आमिना जे लाल जो आहे पर महनत महबूब जे सावन जी आहे सुभान अल्लाह जेके हबीब सां सच्चा हा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा वफादार हा बेडाई साहब रहमतुल्लाह अलैहि तरे फरमाईंदो आहे जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे साबन सख में मंज मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार वाहे कांदा हबीब सी महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जावे साहबे अल्लाह सी जी ज़ात बाबरकात फरमाए थो जेके मुंहिंजे महबूब सां गॾु आहिनि काफ़रनि ते सख़्त आहिनि पाण में खीर खंड आहिनि ॾिसंदे त कॾहिं रुकुअ में हूंदा कॾहिं सजदे में हूंदा इहे ॾींहुं अल्लाह जो फज़ल ॻोल्हींदा अल्लाह जो रज़ामंदो ॻोल्हींदा सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद उन्हनि जूं पेशानियूं उन्हनि जे सजदनि जे करे रोशन हूंदियूं नूर उन्हनि जे पेशाननि मां झलकंदो हूंदो परंदो नज़र ईंदो तव्हांखे ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील इहो उन्हनि जो मिसाल तौरात में मौजूद आहे त इंजील में बि मौजूद आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे तहकीक सुभान अल्लाह नारे विलाया नारे खत्म नबूवत जिंदाबाद नारे खत्म नबूवत नारे विलाया अदा तमीद बदन जो मकसद मुझो इहो हो मूंखे ज़िक्र त हैदर करार जो करणो मौला अली मुश्किल कुशा असांजो इमाम आहे असांजे लाइ ईअं न चयो वञे त अहले सुन्नत खे अली साईं जो ज़िक्र कोन थो अचे मां बारहा चवंदो आहियां असीं त खाऊं ई अलीउल मुर्तज़ा जे बचड़नि जो सदको पिया सुभान अल्लाह हज़रत रोज़े धणी जे दर ते पलिया आहियूं पढ़िया आहियूं उन दर जो लंगर खाधो अथऊं फ़क़ीरी उन दर जी नसीब थी आहे फ़ैज़ उन जे दर जो आहे जे क़ादरी आहे त हज़रत पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फ़ैज़ आहे त उहो बि हसनी हुसैनी बचड़ो आहे जे चिश्ती आहे जेकॾहिं सोहरवर्दी आहे नक्शबंदी आहे तॾहिं बि मौजा ॾा फिरी गिरी उहो जेको फ़ैज़ आहे उहो हज़रत मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात जो ई आहे ईअं कथा न कोन्हे को त असां अली साईं खे कोन था मञूं पर इहो ज़हन में रखजा त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीन महबूब जे चइनी यार में फैलायो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी बि मेहनत आहे फारूक आज़म जी बि मेहनत आहे उस्मान गनी जी बि मेहनत आहे अली मुर्तज़ा जी बि मेहनत आहे हा उन में खून इमाम हसन जो बि आयल आहे त इमाम हुसैन जो बि आहे सुभान अल्लाह हक़ीक़त जो इनकार कोन्हे को मुंहिंजा दोस्त दीन मुस्लमान भाउ पर ईअं कोन्हे को मां आयत या पढ़ी न हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ पर सफ़ा ईअं बि न हुजे जो माअज़ अल्लाह अली साईं ते कलमूं पढ़ी छॾिजे जो माअज़ अल्लाह चइजे त
बस अली से का मथे का शे काने का ई बजे को गलता नबी करीम अलैहिस्सलातो सलाम फरमायो प्यारा अली तुंदो मिसाल ई वा जिए ईसाई मोहब्बत में हजरत ईसा अलैहिस्सलाम सा हिकड़ा मोहब्बत में वधी विया हिकड़ा नफरत में वधी विया हिकड़ा नफरत में एतरे कदर वधी विया जो उन हजरत ईसा अलैहिस्सलाम के सूली पे टाणण जी कोशिश कई ही तो तुझे बुग़्ज़ में तुझे नफरत में हिकड़ा खारजी थी वींदा नासबी थी वींदा ऐं हिकड़ा वरी तुझे मोहब्बत में रिफ्ज़ में काइजी वींदा जो तोखे जे ईसा अलैहिस्सलाम जी मोहब्बत में ईसा जा उम्मती ईसा के अल्लाह जे पुट जो वनी दर्जो दीदा या उन पासे हलिया वींदा पर अली मोमिन ओही हुंदो जंहिंजे दिल में तुझी मोहब्बत हूंदी मोमिन जे दिल में अली जी मोहब्बत हूंदी कंहिंजे दिल में चओ मोमिन जे दिल में ऐं जंहिंजे दिल में अली सिंह जी मोहब्बत नाहे ओ मोमिन नाहे निफाक़ जे निशाननि मां मुनाफ़िक़त जे निशाननि मां हिकिड़ी निशानी इहा बि आहे जो महाद अल्लाह अली सिंह जी मोहब्बत जी जॻह ते बुग़्ज़ हुजे सार हुजे नफ़रत हुजे असांखे त पंहिंजे इमाम ई ॿुधायो आहे अहले सुन्नत काहे बेड़ा पार असहाबे हुजूर 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 नजम है और ना है इतरत रसूलुल्लाह की नजम है और ना है इतरत रसूलुल्लाह की अर्श हक़ है मसीन दे रिफ़ात रसूलुल्लाह की माना नबी करीम अलैहिस्सलातो सलाम जी ज़ात बाबरकात जी हदीस पाक आए असहाबी कन्नुजूम फबिअय्यिहिम मुक़्तदयतुम इह्तदयतुम व अहलु बैती कसफीनतिन मन दखल फीहि फक़द नजा औ क़ाल नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम आमिना जे लाल फरमायो त मुंहिंजे सहाबा जो मिसल मोजा जेके सहाबी आहिनि उन्हनि जो मिसाल आसमान जे तारनि वांगुरु आहे जेकॾहिं को समुंड जो पाणी जो सफ़र करणु चाहे थो उन वटि सितारनि जो इल्मु हुजणु ज़रूरी आहे जे सितारनि जो इल्मु उन वटि कोन्हे को त हू कॾहिं बि मंज़िल ते कोन पहुचंदो पर हा सफ़र तॾहिं कंदो उन समुंड जे हिकिड़े किनारे खां ॿिए किनारे ते तॾहिं वेंदो मंज़िल ते तॾहिं पहुचंदो सफ़र करण जे लाइ हुन वटि सवारी भी हुजे कश्ती बेड़ी भी हुजे नबी सी फरमाइंदा मुंहिंजो अहल बैत बेड़ीअ जे मिसल वा मन रक़िब फी जेको उन बेड़ीअ में वेंदो माना मुंहिंजे अहल बैत सां मोहब्बत कंदो ऐं वरी सितारनि जो इल्मु हुजे माना मुंहिंजे सहाबा जी बि मोहब्बत हुजे त उन सहाबा सां मोहब्बत रखण वारे ऐं अहल बैत सां अक़ीदत रखण वारे जी मंज़िल जन्नत वा बिनी की अक़ीदत ऐं अज़मत दिल में हुजे मौला अली मुश्किल कुशा हज़रत शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बाबरकात जी मुजादा या खुशकिस्मती फजीलत बरकत आहे जो हज़रत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे निकाह में सैयदा तय्यबा आबिदा ज़ाहिदा खातून जन्नत सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा आई ऐं उन जे लाभ हदीस पाक में ईंदो आहे त नबी पाक
अलैहिस्सलातु वस्सलाम जी न्याणी जन्नत जी मालिकानी खातून जन्नत जड़े आकिला बालिगा थिया मन हद बुलूगत पे पहुंचिया निकाह जा पैगाम आया नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम मना फरमायो मुखे अल्लाह जो हुक्म ना है मुखे अल्लाह जो हुक्म ना है केतरा ही पैगाम आया हजरत मौला अली मुश्किल कुशा रज़ियल्लाहु ताला अन्हु के हजरत अबू बकर सिद्दीक हजरत फारूक आजम रज़ियल्लाहु ताला अन्हु यानी बई आया हजरत अली दे आए प्यारा अली सुभान अल्लाह सुभान अल्लाह एकड़ी गाल तो के चूं जे करे मनी चओ अली खातून जन्नत नबी पाक जी न्याणी हद बुलूगत के पोतिया न्यापा निकाह जा वञन पिया तू बि त न्यापो खणी वञ तू बि वञी नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खां साईं जो हथ घुर अली सिंह तवे थो त न मूंखे हया थो अचे छाजे करे तकरीबन 1.5 साल जी जमार खां और रसूलुल्लाह जे घर में रहियो आहियां मूंखे पालियो ई रसूलुल्लाह या आन जंहिं घर जो मूं खाधो जंहिं महबूब मूंखे पालियो उन खां मां कीअं वञी संग वठां बाबू अबू तालिब आहे कोन जो गॾु हजे मां अकेलो कीअं वञा अबू बकर उमर चवनि था अली हल यकीनन रसूलुल्लाह तोखे जवाब कोन ॾींदो पर हिम्मत बदी वंट सही मता रसूलुल्लाह तुंहिंजो इंतज़ार कंदो हुजे माना दुश्मन कॾहिं बि चङो मुजादा मशवरो कोन ॾींदो चङो भलो मशवरो ॾींदो जेको सजण हुजे जेको साथी हुजे वाह अबू बकर उमर खुदा जी ज़ात बाबरकात जो कसम हिम्मत ॾिनो हौसलो ॾिनो मौला अली मुश्किल कुशा रसूलुल्लाह जी बारगाह में आयो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अली कीअं अचण थियो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में अर्ज़ कया रसूलुल्लाह हिकिड़ो अर्ज़ खणी आयो आहियां नबी से फरमाइनि था अली चओ छा थो चई अर्ज़ कया रसूलुल्लाह हीअं नियत खणी आयो आहियां ही इरादो खणी आयो आहियां मुस्तफा करीम फरमायो अली कंधु मथे कर तूं पोइ आयो तोखां अॻे जिब्रील आयो जिब्रील अची मूंखे चयो या रसूल अल्लाह अली अचई पियो ख़ाली न मोटाइजा रब जो हुकुम त फातिमा ज़हरा जो निकाह अलीअ सां थिए सुभान अल्लाह अल्लाह जो हुकुम भी होगा हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मौला अली खे ॿुधायो त अली से ख़ुशीअ में न पियो माफ़ी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात या ॻाल्हि कई पे हज़रत अबू बकर बि आयो हज़रत उमर बि आयो गले मिली पिया भाकुर पाइनि पिया मुबारक ॾियनि पिया नबी से फरमाइनि पिया अली भला हक़ मार जे लाइ कुझु अथई क़िबला ही ज़िरह आहे बाक़ी हिन खां अलावा ॿियो मूंॾे कुझु बि कोन्हे को नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था वञ भला इहा ज़िरह खपाए हा पोइ हिन ज़िरह मां जेके पैसा मिलिया पोइ मां तोखे ॿुधायां थो त तोखे छा करिणो आहे हज़रत अली से निकितो बाज़ार में वञी पढ़ो ॾिनई त आहे को जेको ज़िरह खपायां थो मथे पढ़ो ॿुधो उस्मान गनी मौला अली मुश्किल कुशा आवाज़ ॾिनो उस्मान गनीअ जे कननि ते पियो सुञातई त आवाज़ अलीअ जो आहे वेझो आयो अली छा थो चई कि ज़िरह थो खपायां दे ख़बर छा जे लाइ कि खपायां थो जो मुंहिंजो निकाह आहे कैसा निकाह थई नबी पाक राज़ी थिया आहिनि मुस्तफा पंहिंजी न्याणी मूंखे निकाह में थो ॾे पोइ प्यारा अली छा जे लाइ ज़िरह थो खपाई कि मूं वटि ॿी जमा पूंजी कान्हे का इहा ई ज़िरह आहे खपायां नबी पाक खे वञी ॾियां पोइ इन मां कुझु हक़ मार थींदो कुझु वली मूं कयां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हज़रत उस्मान थो चवे इहा ज़िरह भला मूंखे खपाए ॾे मां थो वठां घणे में खपाईंदे किसी 300 दीनार लगान या ग्राम लगान कि 300 न मां 400 ॾी थो मांखे ॾे ज़िरह हज़रत उस्मान 400 दीनार वे गणे ॾिना हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह
ताला नो ज़रा रखी पान दे दीना रखनी हज़रत उस्मान हज़रत अली नबी पाक जी खिदमत में आयो मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात निकाह पढ़ायो हबीब पार फातिमा ज़हरा का पछा कया वकील आमिना जो लाल पान थियो गवाह अबू बकर गवाह हज़रत फारूक आज़म हबीब जी ज़ात बाबरकात निकाह जी महफिल में ॿिया सहाबी आया उस्मान गनी आयो मौला अली कने उठो मुस्तफा करीम जो सहाबी हजरत उस्मान अली के भाकुर थो पाए चवे थो अली तो के मुबारक हुजे ये सिरहद के निकाह जे खुशी में तोहफे ते वापस थो ॾियां रुहमा बैनहुम पाण में खीर खंड हा मौजादा ही अजीम हस्तियूं हुयूं हिननि जे लाइ पंहिंजे ज़हन खे आजो रखंदो कर हिननि जे लाइ हा अॼुकल्ह जे हिसाब सां सोची थो फलाणो फलाणे सां कोन थो ठहे फलाणो फलाणे सां कोन थो ठहे मता हो बि इहे हुजनि इहे तता न कोन्हे को ख़ुदा जो कसम मां नबी पाक जा सहाबी मुस्तफा करीम जो आल बैत पाण में खीर खंड हा अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे महबूब जा शागिर्द हा जेकॾहिं मौजा शागिर्द जी जेकरे को बेइज्जती करे शागिर्द जे लाइ घट वध ॻाल्हाए चइबो आहे बा उस्ताद में कमी ही इन जे करे शागिर्द में ओ कमाल कोन्हे को ओ मौजादा बिला तशबीह बिला तमसील आमिना जे लाल जहिड़ो को उस्ताद न को आयो न को ईंदो मुस्तफा करीम जहिड़ो को उस्ताद कोन्हे को त ख़ुदा जो कसम हबीब जे शागिर्दनि जहिड़ा वरी के शागिर्द बि कोन्हे के सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा खोल सहाबी फरमाईंदा हा जेतिरो हदीसुनि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अलीजुल मुर्तदा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे शान के फजीलत के बयान फरमायो आ एतरी फजीलत अल्लाह जे हबीब पे कंहिंजे लाइ बयान कान फरमाई सुभान अल्लाह पर इहो ज़हन में रखिजा त अफज़लुल ख़ल्क़ बअदल अंबिया बितहक़ीक़ सय्यदुना अबू बकर सिद्दीक़ त मखलूक में नबीयन का बाद में देख अफजल तरीन का शख्सियत आहे त वह अबू बकर सिद्दीक़ जी आहे सुभान अल्लाह और तो जो मौजो न बल्कि हजरत अली जो भी यो फैसलो आहे इमाम हसन जो भी यो फैसलो आहे इमाम हुसैन जो भी यो फैसलो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन जो भी यो फैसलो आहे इमाम जाफर सादिक जो इमाम मोहम्मद बाकर जो बारन इमामन जो हजरत रोज़े बनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो ऐं हजरत पीसी सिबगतुल्लाह शाह अव्वल पीसी तजरवारा उन्हनि पंहिंजी मलफूज़ा शरीफ में लिखियो आहे त मुत्तफ़क़ इहो फ़ैसिलो आहे त मख़लूक़ में नबीयन खां बाद में अफ़ज़ल तरीन शख़्सियत हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी आहे फज़ीलत हबीब जी ज़ात बाबरकात शान